तव्हांखे हिकु हिदायत आहे त को बि मदीने खां ॿाहिरि न निकिरे। शहर में जंग थींदी पोइ बेख़बर हूंदा, घिटियुनि गलियुनि जो पतो न हूंदो, तव्हां ग़ालिब थींदो। ॿी हिदायत इहा आहे त माल गनीमत खे हथ न लाहिजो। इहे ॿई फरमान जेके सरकार जा हिननि पूरा न कया, कहिड़ो सदमो पहुतो। हिकु अहिड़ो वक़्तु आयो आहे जो अकेलो मुंहिंजो साईं बीठो आहे। 500 काफ़रनि जो नबी ते हमिलो आहे। पाण करीम जन ऐलान करे फरमाइनि त आहे को इनखे मुंतशर करे, इनखे परे करे। सभिनी ॿुधो, अली बि ॿुधो। हज़ूर जी बारगाह में ॿियो न आयो मगर अली त या रसूल अल्लाह हुकुम। इहा अली परवाह न रखी त मुंहिंजी हिकिड़ी तलवार आहे, हेॾो 500 तलवारूं हुअनि, मां छा थो करे सघां। पर न, हिनखे नबी करीमनि जो हुकुम हो जेको जान खां ज़ोर प्यारो। जॾहिं अली खे हुकुम पहुतो, हाज़ुर मुंहिंजा साईं अली 5 कदम साईं खां परे थी नारो हयो, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। जॾहिं इहो नारो बुलंद थियो, इंतशार पइजी वियो काफ़रनि में। को काॾे भॻो, पंहिंजी टोपी किरी, पंहिंजो रुमाल किरियो, जुती किरी, को किथे थाॿे में अची वियो। 500 काफ़र भॼी विया। थोरी देरि खां बाद वरी ॿीहर सरकार ते हमिलो थो थिए। वरी ऐलान फरमाइनि था, साॻियो वरी निर्वार थी ॿाहिरि तलवार खे ललकारे थो पियो। जॾहिं नज़र अली जी उन काफ़रनि ते पहुती त वरी नारो हलनि था, नारे तकबीर, अल्लाहु अकबर। इन नारे लॻण सां को काॾे वियो, को काॾे वियो। थोरी देरि खां बाद मुजाहिद साहबी जेके हेॾो हेॾे वेला अचे गॾु थिया त मुंहिंजो साईं हथ मार के इशारो करे थो अलीअ ॾे। इन्नहु मिन्नी, ज़रा ख़्याल सां ॿुधो, इन्नहु मिन्नी व अना मिन्हु। हे अली, मां मोहम्मद मुंहिंजो आहे, मां मोहम्मद अलीअ मुंहिंजो आहियां। कहिड़ो न मौला अली जो शान आहे। सभई साहब अखियुनि जा नूर, अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, सभिनी जी नबी पाक तारीफ़ कई आहे। पर हर हिक जो शान निरालो आहे, अली जो शान बि निरालो आहे। अल्लाह पाक तव्हांखे हक़ जी मोहबत ॾे, अव्हांजो सीनो सिक सां मोहबत सां मज़बूत रहे। पछाड़ीअ वारे वक़्त में ज़बान सां जी कलमे खां न भुलिजे। क़यामत जे हारे असां पंहिंजे दिलि में खे सुञाणे मुस्तफ़ा जी पाक दामन खे पकड़ियो। सभई चओ आमीन। हाणे दिलि सां दुआ घुरो। दुआ खां बाद ख़ुतबो थींदो, नमाज़ थींदी। उन खां बाद टियों अर्ज़ु कयां क़बूल कंदव। चुप थी विया। चवंदा त साईं चंदो कंदो। अरे चंदो पंहिंजे झोली में रखो, मूंखे तूं चंद जी बुख न आहे। ख़ुदा मूंखे ॾाढो ॾिनो आहे, रब जे करम सां खावां थो, खुटे नथो पियो। नबी जो फैज़ आहे, नबी जी पाक नज़र आहे। अॼु नज़र मुस्तफ़ा जी तव्हां वटि पहुची रही आहे। नबी पाक तव्हांखे ॾिसी रहियो आहे, हिकु हिकु खे मुंहिंजो साईं सुञाणे रहियो आहे। इन्नहु मिन्नी व अना मिन्हु। हे अली असां मुंहिंजो आहे, असांजो अलीअ मुंहिंजो आहे। केॾो न शान अलीअ जो बुलंद आहे। इन जे लाइ जिनखे अली जी मोहबत आहे, कम सचा कनि, उल्टा कम न कनि। जंहिंखे अलीअ जी मोहबत आहे ऐं अली जंहिं शइ सां प्यारु रखे थो उहा तव्हां प्यारी कयो। जंहिंखे अलीअ खे जंहिंखां नफ़रत आहे उन खां तव्हां नफ़रत कयो। अॼु मनशियात आम हली रही आहे। घरनि में, ओताकुनि में, महफ़िलनि में ॾंडा कुंडा हलनि था। अदा इन घर घोट खां पाण खे बचायो, सिक साईं जे सीने में रखो। क़यामत में जेको कमु अचे उन जो इश्क रखो, उन जी मोहबत रखो, उन सां प्यार रखो।
ये कम तुंहिंजा बेफ़ाइदा आहिनि इहे तोखे ज़रूर में नुक़सान में आणींदा जे फ़ाइदे वारो कमु आहे त मुस्तफ़ा जी ग़ुलामी आहे नबी जी ग़ुलामी जहिड़ो ॿियो कमु आहे ई कोन को ज़ात जी ग़ुलामी हर मोमिन खे अता करे हाणे शिक सां दुआ घुरो अर्ज़ु कयुमि टी ॻाल्हि लंगर ख़ुदा वास्ते थियो आहे सभिनि जे लाइ मानी तयारु आहे को बि ईअं न वञे बग़ैर लंगर जा खाई वञे क़बूल क़बूल खाईंदव हा त घणा मयार खाधो वेंदा कहिड़ी बुख आहे साईं खे अला बाग ॾिनो आहे ॿिनि खे खाराए असांखे सभु कुझु आहे अदा सभु कुझु आहे हितां गिरड़ो खाई त ॾिस न हितां गिरड़ो खाई त ॾिस न इहो पेट में पवे मज़ो ई मज़ो आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर मिठा साईं सभिनी खे लाह दावत आहे को बि सवाइ मानी खाइण जी न वञे नमाज़ थींदी ख़ुतबो थींदो ख़ुदा वास्ते लंगर थींदो सभिनी जे लाइ मौजूदु आहे रब करीम बरकत ॾींदो ख़ुदा जे फज़ल कर्म सां रब जे फज़ल सां बरकत सां इहो ताम थींदो हर को खाई ढाउ करे हिन गुनहगार लाइ दुआ घुरो ख़ुदा कामिल शफ़ा अता करे मालिकनि जो करम हो मदीने जो मां छा ॻाल्हियूं ॿुधायां रहमत ई रहमत आहे नूर ई नूर आहे बरकत ई बरकत आहे सुभान अल्लाह कहिड़ी तारीफ़ कयो तारीफ़ करे करे मुंहिंजी पोइ वरी शुरू कर वरी मुंहिंजी पोइ तव्हांजो आख़िरी दम ताईं तूं तारीफ़ कमां हक़ पूरी न करे सघंदे कंहिंजो सना ख़ान रब जलील या सना सना आहे दुआ कयो असांजी निस्बत नबी सां क़ाइमु रहे दाइम रहे रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन ए कायनात जा मालिक ख़ालिक माबूद मक़सूद हर कंहिं पंहिंजे शान जे हिकाये जे प्यारे नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा जो मुहाबिब असांजा हथ क़बूल फरमा असांजूं दुआऊं क़बूल फरमा असांजे हालत रहम फरमा असांखे गुनाहनि जी माफ़ी मिले मुंहिंजा अल्लाह हक़ीक़ी ईद ख़ुशीअ जो ॾियारो आहे असांखे उहा ख़ुशी राज़ी नसीब करे जेका ख़ुशी मदीने वारे साईं कई जे ख़ुशी जा सबब नबी साईं ॿुधाया असांखे अता कर असांखे ख़ाली न कर असांखे महरूम न कर असांजे दर्द जूं दाहूं असांजूं आहूं असांजूं फरियादूं मदीने ते इमाम पहुचा आमना जे लाल वटि पहुचा बतूल जे बाबे वटि पहुचा हसनैन करीम जे नाने वटि पहुचा बराहूं बेकार हूं गुनाहनि जा ॿार खणी आया हूं मुंहिंजा मौला ज़िंदगी सां गुनाहनि में गर्क कई आहे असांखे नफ़्स हमारे भुलाए छॾियो आहे शैतान हक़ खां परे करे छॾियो आहे असांजो हाल जॾो आहे अॼु तुंहिंजे कर्म जो ॾियारो आहे फज़ल जो ॾियारो आहे रहम जो ॾियारो आहे अता सखा जो ॾियारो आहे असांजा हथ क़बूल कर असांजूं दाहूं क़बूल कर असांजा हथ क़बूल कर गुनाहों बेकार गुनहगार मुंहिंजा मालिक बचाइण जी पारत थी पोइ वक़्त जी पारत थी असांजी औलाद जी पारत थी मुंहिंजा मौला